أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. لن تنالوا البر حتى تنفقوا مما تحبون وما تنفقوا من شيء فإن الله به عليم. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला कुरान पाक जे इन आयत जे अंदर अल्लाह जे राह में ख़र्च करण जे मुतालिक़ बयान फरमायो आहे. फरमाई त लन तनालुल बिर्र हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून. जेसी ताईं पसंदीदा शयुनि खे अल्लाह जे नाले ते ख़र्च नथा कयो तेसी ताईं नेकीअ जे उन मक़ाम खे नथा पहुची सघो. वमा तुनफिकू मिन शैइन फइन्न अल्लाह बिही अलीम. अल्लाह तबारक व ताला फरमायो जेको कुझु तव्हां ख़र्च कंदा आहियो मां अल्लाह खे उन जो इल्मु हूंदो आहे. आयत जो ख़ुलासो इहो निकितो त अल्लाह ताला जे नाले ते सुठी शइ ॾिजे जेका बहितरीन हुजे बल्कि जेका पाण खे वणे. जॾहिं क़ुरान पाक जी इहा आयत नाज़िल थी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे पाक ज़बान मां जॾहिं सहाबा किराम ॿुधो त घर वञी करे जंहिं वटि जेका शइ बहितर खां बहितर हुई अल्लाह ताला जे नाले में ख़र्च कयो. हिकिड़े साहिब सगुरे वटि ॿ घोड़ा हुआ. उहे अची करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं बीहारे साईं मूं वटि सभ खां भला घोड़ा इहे तव्हांजे हथ कयुमि जंहिंखे वणे वॼो. ॿियो हिकिड़ो साहिबी आयो चवणु लॻो त साईं मुंहिंजो इहो खजूर जो बाग़ आहे सभिनी बाग़नि मुंहिंजे में भलो आहे इन जी क़ीमत बि वॾी हूंदी आहे इन जे अंदरि खूह आहे पाणीअ जो वॾो क़ीमती त उहो आहे जंहिंजे ज़रिए बाग़ आबाद हूंदो आहे. साईं इहो तव्हांजे हथ कयुमि जंहिंखे वणे वॼो अल्लाह जे नाले ते. हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हुन साहिबीअ खां पुछो त तोखे ॿियो कुझु आहे पोइ हिते जंहिंसां पंहिंजे घर जो ख़र्चु हलाईं. साईं हा आहे. हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहो पाण वटि रखो ॿियो कुझु ख़र्चु कर. छो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॼाणनि पिया त हिन जे मिल्कियत में इहा ई शइ बहितरीन आहे जे इहा हिन जी अलाह जे नाले ते वई त पोइ त हिन जो एतिरो कोन्हे जंहिंमां हिन जो ख़र्चु हले घर जो. पाण फरमायूं त इहा पाण वटि रख ॿियो बाग़ ॿी शइ अलाह ताला जे नाले ते ॾे. हुन साहिब सगोरे अर्ज़ु कयो त साईं मूंखे सभिनी खां वधीक बहितर ऐं सभिनी खां वधीक मुंहिंजी दिलि इन बाग़ सां आहे मां इहा शइ ॾियणु थो चाहियां. अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे बि अल्लाह जे नाले ते क़ुर्बान कयो. साहबा किराम में तक़सीम कयो. कंहिं ॿिए वरितो उनजी क़ीमत मिली उहा क़ीमत मुजाहिदनि में ख़र्चु कई वई. रिवायत जे अंदरि ईंदो आहे त अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा वॾी कोशिशि कंदी हुई त जंहिं वटां बि को दिरहम ॿ दिरहम का शइ मिले त उहे रखां. पोइ मदीने जा मिसकीन माण्हू ॻोल्हे जाचां त कहिड़ा आहिनि कहिड़ियूं बेवा औरतूं आहिनि जिन जा मुड़ुस मुजाहिद जिहाद में शहीद थी विया उन जा नाला नोट करे पोइ ओतिरा पैसा गॾु करे खे ॾींदी. पंहिंजे घर में खाइण जे लाइ कुझु कोन हो जेको मिले पियो उहो अल्लाह जे नाले ते ॾेई पिया छॾनि. अञा रिवायत जे अंदरि ईंदो आहे अम्मा आयशा जी भेण हज़रत अस्मा रज़ी अल्लाह ताला अन्हा उन वटि त इंतज़ारु ई न हूंदो हो का शइ अल्लाह जे नाले ते मिली न आई ॿिए हथ सां ख़र्चु थियो न आहे. हिकु रिवायत जे अंदरि ईंदो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि हिकिड़ो साहिबी सगोरो आयो उठुकाए आयो साईं मुंहिंजे घर में इहा ई शइ सभ खां बहितर आहे अल्लाह जे नाले ते मूं तव्हांखे ॾिनी जंहिंखे वणे वॼो. हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अजीब हिकमत अपनाई उन खां वठी करे ईअं ॾिठूं संदसि पुट खे ॾेई छॾियऊं खणे तुंहिंजो आयो. हुनजे पुट जे चहिरे ते थोरा नागवारीअ जा असरात आहे. हुज़ूर फरमायो छो तुंहिंजे मुंहं ते मां थोरो मुंझारो थो ॾिसां. साईं इहो सदको त वरी असांजे घर में आयो न कंहिं ॿिए खे मिलिया. औलाद में भी इहो जज़्बो हो त बाबे इहा शइ ॾिनी आहे त कंहिं ॿिए वटि वञे वरी असां ॾे न अचे. उहे बि हिन ॻाल्हि खे चाहिनि पिया
हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जवाब में फरमायो त हुन मूंखे ॾिनो, मां हुन खां वरितो, हुनजो क़बूल पियो, हाणे मुंहिंजी मर्ज़ी आहे मां जंहिंखे बि ॾियां। इहा मर्ज़ीअ जो लफ़्ज़ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेको फरमायो न, अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जेसि ताईं दुनिया में मौजूदु आहे तेसि ताईं अख़्तियारात ॾिना काफ़ी सारियुनि शयुनि जा। गनीमत जो माल ईंदो हो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह ताला फरमायो सोना पंहिंजे माइटनि में विराई आहे, जंहिंखे बि हिकिड़ो हिसो तुंहिंजो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी मर्ज़ीअ सां तक़सीम कंदा, छो त अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ खां इजाज़त हुई। हिकु रिवायत जे अंदरि ईंदो आहे, इहे त सहाबा किराम जा वाक़ियात हुआ जेके हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां एॾियूं वॾियूं क़ुर्बानियूं कनि पिया, अल्लाह जे नाले ते हुज़ूर जन जे हथ में ॾेई करे पोइ आज़ादु थी विया पिया, साईं जाॾे वणे वकियो। इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जे बारे में ईंदो आहे त तमामु वॾा सख़ी आहे, कंहिं ग़रीब खे कंहिं मिसकीन खे ॾिसंदा जेकर हुनजे बुत ते को कपिड़ो पातल कमज़ोर फाटल या हुनजे चहिरे मां सुञाणींदा त बुख जा आसार अथसि, हुनजे घुमण मां वठी करे हुनजी ज़रूरत पूरी करे छॾींदा। हिकिड़े किताब वारे बुज़ुर्ग लिखियो आहे त हिकु दफ़े दर्स ॾेई रहियो हो, पोइ हुनजे दर्स में हिकिड़ो शागिर्दु हुनजो नज़र अची वियो हुनखे, जंहिंजे बुत ते कपिड़ा हुआ पर इलाही पुराणा, ज़रा कुझु फाटल चतनि वारा, हालांकि चतियूं साहबा किराम में सुन्नत बि हुई। त इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जॾहिं ॾिठो त दर्स ॾेई करे हुन शागिर्द खे फरमायूं त हिते वेठो हुजां जेसि ताईं मस्जिद ख़ाली थी वञे, माण्हू वञनि हलिया पोइ मूंसां मिलजां। पोइ वेठो रहियो, दर्स खां पोइ माण्हू दर्स ॿुधी हलिया विया। उन खां पोइ हुन शागिर्द खे वठी करे फरमायूं त हिन मुसले जे हेठां जेको कुझु तोखे मिले न उहो खणी वञ। जॾहिं इमाम साहब उथी वियो, उन मुसले खे मथे करे जो हेठां ॾिठो त 1000 दिरहम हुन दौर जा हुआ, पोइ खणी वियो, हिन मां पंहिंजी ज़रूरत पूरी करे जेका शइ वणे वञी वठि। मालूम थियो त उहे कंहिं माण्हूअ जे ज़रूरत खे पूरे करण जे लाइ माल पाण वटि हमेशह रखंदा। त इन्हनि समूरनि ॻाल्हियुनि मां असांजो ज़हन शायदि हिन पासे वेंदो आहे त अल्लाह जे राह में ख़र्च करण जे लाइ माल हुजे त पोइ, न आहे त पोइ भला छा ॾियूं, आहे ई कोन, या असां वटि आहे पर असांखे पंहिंजे ज़रूरतुनि जेतिरो आहे, एतिरो ॾियण जेतिरो कोन्हे, असांजो ज़हन हिन पासे वेंदो आहे। हालांकि हक़ीक़त हीअ आहे अल्लाह ताला जे नाले ते ख़र्च करण जे लाइ मालदार हुजणु ज़रूरी न आहे, पंहिंजो जहिड़ो बि हाल आहे ओड़े हाल ते अल्लाह जे नाले ते कुझु न कुझु ॾिजे, छो त अल्लाह तबारक व तआला जे ज़ात वटि उन माण्हूअ जो क़दुरु आहे जेको अल्लाह जे नाले जो क़दुरु कंदो आहे। तॾहिं त रिवाज जे अंदरि ईंदो आहे त हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जे घर में कुझु कोन हो, मिसकीन आयो दरवाज़े ते, पाण खे रोज़ो हुउसि, सुवाल कयईं त मूंखे बुख आहे, कुझु ॾियो। घर आयो, अम्मा फातिमा खे फरमाई त फातिमा कुझु आहे घर में, चयईंसि त आहे त कुझु कोन, हिकिड़ो चोथ मानीअ जो आहे, चोथ मानीअ जो आहे जेको तव्हांजे शाम जे अफ़्तारीअ जे लाइ संभाले रखियो आहे। चयईंसि त ॾे त इहो इन फ़क़ीर खे ॾेई छॾियां, वरी शाम अलाह से असांजो बंदोबस्तु कंदो। माना कुझु बि कोन हो, इहा ई शइ उहा बि ॾेई छॾियऊं। ख़ुलासो कलाम जो ही थो निकिरे त हिकिड़े माण्हू वटि काफ़ी सारी मिल्कियत आहे, उहो पंहिंजे मिल्कियत मां काफ़ी सारे तइदाद में अल्लाह जे नाले ते ख़र्च थो करे, इहा बि बहितरीन सिफ़त आहे। पर हिकिड़े माण्हूअ वटि आहे ई कुझु कोन, आहे ई कुझु कोन, सिर्फ़ु पंहिंजे ज़रूरत जेतिरो अथसि, उन मां बि जेकॾहिं अल्लाह जे नाले ते ख़र्च थो करे त इहे इन जा ॿर पिया जेके पंहिंजे हाजतुनि मां कस कोर करे कॾहिं अल्लाह जे नाले ते ॾिनई, इन्हनि जो क़दुरु ऐं क़ीमत वॾो आहे। मां आम फ़हम में सम्झाइण लाइ हीअं मिसाल ॾियां, हिकिड़ो अमीर माण्हू ₹1,00,000 कंहिंखे अल्लाह जे नाले ते ॾे, हिकिड़ो मज़दूर आहे, मज़दूरी करे आयो आहे, 800 रुपया 1000 कमाए, पंहिंजे घर जी ज़रूरत बि हुनजी पूरी नथी थी सघे, पर उहो पोइ बि ₹10 हिकिड़े अल्लाह जे नाले ते कंहिं माण्हू खे ॾे थो। हिन जे 10 रुपयनि जो वज़न ऐं क़ीमत हुनजे ₹1,00,000 खां घणो आहे, छो त हुन वटि फरावानी हुई, काफ़ी सारी मिल्कियत हुई, उन मां हुन कढियो त हुनखे कर कान आई। हिन जे 10 रुपयनि जे निकिरण सां हिन ग़रीब जी अॻ ई ज़रूरत पूरी कान पई थिए, वॾी बर्दाश्त जो मुज़ाहिरो कयईं, हिन मां बि ₹10 कढियईं। इहा सह ऐं बर्दाश्त क़ुर पाक जी आयत सेखारे थी, लन तनालुल बिर्र हत्ता तुनफ़िक़ू मिम्मा तुहिब्बून। उन नेकीअ जे मक़ाम खे नथा पहुची सघो जेसि ताईं पसंदीदा शइ खे अल्लाह जे नाले ते ख़र्च न कयो। त अल्लाह तबारक व तआला क़ुर पाक जे अंदरि जेके अहकामात बयान फरमाया आहिनि
उन्हनि अहकामात खे सम्झण जे लाइ तव्हां असांजे ज़हन जी सोच ऐं फ़िक्र इहो ज़रूरी न आहे त उनजे मुताबिक़ हुजे त पोइ वठूं, बल्कि जंहिं अंदाज़ में क़ुर पाक बयानु कयो आहे उन अंदाज़ में उनखे सम्झण जी ज़रूरत हूंदी आहे। असां वरी पंहिंजे सोच ते सम्झंदा आहियूं। अल्लाह ताला तव्हां असांखे क़ुर पाक जे इन ॻाल्हि खे सम्झण जी सही माना में तौफ़ीक़ अता फ़रमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।